तुम घूम पाले क्यों नहीं पाले क्या मौसम खराब हो रहा है तबीयत खराब थी नहीं आफत आई हुई सभी सिंधियुनि खे मुसलमान बनाइनि पिया सिंध पाकिस्तान में त सभई सिंधी वञी करे सिंधु नदीअ जे किनारे ते वेही रहिया उन्हनि खे कंहिं माण्हू जे सपने में अची करे झूलेलाल देवता चई विया त मां जल्दी अवतार वठी अचां थो ऐं तव्हांखे हिन मुल्क शाह खां बचाईंदुसि उहो तव्हांखे मुस्लिम न ठाहे सघंदो ऐं वाकई सभई वञी करे सिंधु नदीअ जे तट ते वेही रहिया भई जल्दी अचे झूलेलाल भॻवान जल्दी अचे ऐं जल्दी अची सिंधियुनि जा कष्ट दूर करे ऐं वाकई उते 40 ॾींहं वञी वेही रहिया 40 ॾींहं उन्हनि खाधो न खाधो ऐं चपल न पातो पेर में वार न लाथऊं दाढ़ी न लाथऊं जेंट्स जेके हुया 40 ॾींहं दरिया शाह खे राज़ी कयूं ऐं 40 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे ख़बर मिली त भई झूलेलाल देवता प्रकट थियो आहे ऐं उहो चए थो भॻवान चए थो भई मां जल्दी कंहिंजे घर में जनम वठी ईंदुसि ऐं तव्हांजा अची कष्ट दूर कंदुसि त अहिड़े नमूने असां सिंधियुनि खे बचाइण वारो असांजो इष्ट देवता झूलेलाल आहे अगरि जेकॾहिं झूलेलाल भॻवान न हुजनि हा त अॼु केर बि सिंधी न हुजे हा सभई मुस्लमान थी विया हुजनि त अॼु असां वटि जेके बि सिंधियुनि वटि धंधा आहिनि पैसो आहे उहो सभु झूलेलाल देवता जे करे आहे हिन करे सिंधियुनि जो इष्ट देव जेको आहे उहो झूलेलाल भॻवान आहे की हाणे हीअं बिज़नेसिस निकिता आहिनि व्यापार निकिता आहिनि भई ट्रक आहिनि गाॾियूं आहिनि उन्हनि जे रस्ते माण्हू अच वञ करनि था पहिरीं जेके बिज़नेस थींदा हुया उहे सिर्फ़ु नदियुनि में ॿेड़ीअ जे रस्ते ऐं जेके इहे शिप थींदियूं आहिनि उन्हनि जे रस्ते थींदा हुया जहाज़ में सिंधी वेंदा हुआ हिकु किनारे खां ॿिए किनारे ते सामान विकिणण जे लाइ त चङा ॾींहं जेके मर्द हुया घर जा उहे पंहिंजो धंधो करण लाइ मुसाफ़िरी करे वेंदा हुआ पाणीअ जी मुसाफ़िरी त जेके सिंधी लेडीज़ हूंदियूं हुयूं उहे दरिया शाह ते वञी करे अखो विझी ईंदियूं हुयूं ऐं उते ॾीओ ॿारे ईंदियूं हुयूं दरिया शाह खे विनती करे ईंदियूं हुयूं भई असांजे सुहाग खे सही सलामत तो घर वापसि मोकिलिजे ऐं उनजो व्यापार बि सुठो थिए त जेका इच्छा आहे जेका आश आहे उहा ॿुधंदा हुया ऐं उनजी आश पूरी कंदा हुआ त हाणे 16 तारीख़ खां वठी वरी उहो चालीहो साहिब आहे त सभिनी खे इन कथा मां इहो ई असांखे मैसेज मिले थो इहो ई संदेशो मिले थो भई 40 ॾींहं असां बि दरिया शाह खे राज़ी करो 40 ॾींहं बहिराण ते वञो 40 ॾींहं थी सघे पाण पिंपरी वारा त वधीक नसीब वारा आहिनि भई पासे में ई नदी आहे भई 40 ॾींहं उते अखो विझो
जोत जगायूं, उते जोत जगाए अचूं ऐं जिते जिते बहिराणो हुजे उते वञी करे पूजा करूं। घर में बि झूलेलाल भॻवान जी आरती करूं ऐं उन खां पहिरीं 15 तारीख़ ताईं जेको बि घर में सामान कम जो न आहे, जीअं ॾियारी जी साफ़ सफ़ाई कीअं कंदा आहियूं तीअं चालीहे साहिब जे लाइ बि साफ़ सफ़ाई करणी आहे। जेको बि सामान लॻे थो भई झूनो थी वियो आहे उहो फिटी करे छॾिणो आहे। जेको लॻे थो मुंहिंजे कम जो कान्हे ॿिए जे कम जो आहे त उहो ॾेई छॾिणो आहे। नए जे लाइ जॻह ठाहींदासीं त नओं ईंदो न। झूले खे हटाईंदा नवे जे लाइ जॻह ठहंदी त नओं सामान ईंदो घर में। अगरि झूलो ई पियो आहे त नओं सामान चवंदो मां किथे अची वियां। हिन करे झूलो सभई कढणो आहे। 40 ॾींहं झूलेलाल भॻवान जा भॼन ॻाइणा आहिनि, आरती करणी आहे। थी सघे त व्रत रखणो आहे। जंहिंखां थी सघे उहे भाॻनि वारा आहिनि जेके व्रत रखी सघंदा 40 ॾींहं, या 40 ॾींहं न थी सघे त आख़िरीअ जा 9 ॾींहं नवरात्रो। उल गोदरी वारी घनश्याम की बाबा हरदास राम साहिब बि झूलेलाल भॻवान खे ॾाढो मञींदा हुया। सिंधु नदीअ जे तट ते वञी वेही रहिया तपस्या करण लाइ, भई जेसि ताईं मूंखे झूलेलाल भॻवान दर्शन न ॾिनो आहे तेसि ताईं मां हितां न उथंदुसि। ऐं बराबरि बाबा कुझु ॾींहं तपस्या कई ऐं झूलेलाल भॻवान साक्षात बाबा खे दर्शन ॾिनो। बाबा जेका बि चिठी लिखंदा हुया उन में लिखंदा हुया, पहिरीं लिखंदा हुया आयो लाल झूलेलाल। ऐं बाबा खे वरदान मिलियो बाबा हरदास राम साहिब खे कि पाणीअ सां, झूलेलाल माना जल देवता, पाणीअ सां ॻाल्हाए सघंदा हुया। अगरि पाणी पढ़ी करे कंहिंखे ॾींदा हुया, कहिड़ी बि हुनजी बीमारी हुजे, कहिड़ो बि हुनजो प्रॉब्लम हुजे, मसइलो हुजे, उहो सॉल्व थी वेंदो हो। हिकु दफ़ो मालेगांव में बोड अची वई, पाणी दुकाननि ताईं हली आयो त बाबा सभिनी खे चयो भई गुरु ग्रंथ साहिब रखो त पाणी हेठि लही वेंदो। 3 ॾींहं थी विया, गुरु ग्रंथ साहिब रखियो, उनखे भोग पइजी वियो, पर पाणी हेठि लहण जो नालो न खणे। त बाबा पाण दरिया शाह जे विच ताईं विया, अंदर वेंदा वञनि पिया, असुल विच ताईं वञी करे उते पाणीअ खे दड़का पिया ॾियनि। बाबा जे प्रेम जी ॻाल्हि ॿुधाई आहे, भई हिते बाबा चवनि था हुन पाणीअ खे तोखे चयोसीं न वञ हितां। पाणी अगरि पाणी न पियो वञे, गुरु ग्रंथ साहिब सां न पियो वञे त बाबा हुनखे दड़का था ॾियनि, हुनखे आदेश था ॾियनि भई तोखे चयोसीं न वञ हितां। अञा बाबा जो ईअं चवण ऐं सॼो पाणी वापसि हली वियो। दुकाननि तां पाणी निकिरी वियो, हुनजो माल बची वियो। बोल गोदरी वारी घनश्याम की। त सभई मिली करे पहिरियों हिकु झूलेलाल भॻवान जो भॼन चवंदासीं। बोल गोदरी वारी घनश्याम की, पार पुॼाईंदो झूलेलाल, पार पुॼाईंदो झूलेलाल, देर न लाईंदो झूलेलाल, देर न लाईंदो। औथिया वेल असां लाइ आई, औथिया वेल असां लाइ आई, सावल
झूलेलाल भगवान जॾहिं ॼाया त पींगे में ॿार पियो हूंदो हो ऐं पींगो पाण ई पियो ॾुॾंदो हो, इन करे हुनजो नालो ई छा रखी छॾियो झूलेलाल, जेको झूले वेठो हमेशह। उनखां पोइ नंढड़ा हुया झूलेलाल भगवान, उन ॾाढा चमत्कार ॾेखारिया। उनजी मम्मी ॾींदी हुई उनजी चणा विकिणण जे लाइ, के संत कंवरराम खणी वेंदा हुआ त उहे चणा खणी वेंदा हुआ त पहिरीं वञी करे जेके साधू संत ॾिसंदा हुआ उन्हनि खे उहे चणा खाराए छॾींदा हुआ, ऐं अगरि बची पवंदा हुआ चणा त निराश न थींदा हुआ, त ख़ुशि थींदा हुआ। उहे चणा वञी करे दरिया शाह में विझी ईंदा हुआ त उन्हनि खे वधीक बरकत पवंदी हुई। उनजी माता चवंदी हुई भई मां त हिनखे सम्झो 10 रुपए जा चणा ॾिना, ही त 50 रुपए थो खणी अचे घर में। हिकु ॾींहुं पंहिंजे घोट खे हुनजे पुठियां मोकिले वञो ॾिसो त सही ॿार करे छा वेठो। जॾहिं हुनजो पिता हुनजे पुठियां वियो, ॾिसी करे वाइड़ो थी वियो। ॾिसई पहिरियों त ॿार जॾहिं रस्ते तां वञे थो, हुनखे जेके बि संत साधू मिलनि था पहिरीं त उन्हनि खे भरे भरे मुठ खाराए वेठो, उनखां पोइ थोरा घणा विकिणे थो, विकिणिया त ठीकु आहे, न विकिणिया त बि ठीकु आहे, पर बचंदा त ॾाढो ख़ुशि थींदो हुयो। भई हाणे सिज लही वियो, अॻे सिज लहंदो दुकान बंदि, त जीअं सिज लही वियो ॾिसंदो बचिया आहिनि त ॾाढो ख़ुशि थींदा हुआ झूलेलाल भॻवान। ऐं वञी करे उहे अधु जेके आहिनि चणा उहे वञी करे दरिया शाह में विझी ईंदा हुआ। सोचंदा हुया भई असांखे त मिले थो खाइण लाइ, लेकिन जेके नदीअ में आहिनि वीचारा जीव जंतु उन्हनि खे कीअं मिलंदो खाइण लाइ। त जेके जॾहिं उहे खाईंदा आहिनि त असांखे उन्हनि जूं दुआऊं मिलंदियूं आहिनि, असांखे बरकत मिलंदी आहे। अधु ॾेई करे हिते हुते तॾहिं बि डबल पैसा खणी ईंदा हुआ घर में। हिन कथा मां सिखूं था भई महिनत सां कुझु न थींदो, भले असां 10 कलाक दुकान ते या घर में महिनत करूं, पर अगरि 1 कलाक असां सेवा में ॾिनोसीं त उहो 10 कलाकनि जी कमाई असांखे 5 कलाकनि में मिली वेंदी। त बरकत आसीस खटणु ज़रूरी आहे। दादा चवंदा जीव जंतुनि जी आसीसूं पहिरियों खटो। दादा दर्शन बि ॾिसो घड़ी घड़ी सत्संग में चवंदा आहिनि भई इहे गुमराम आहिनि वीचारा, भई पखी पशु इन्हनि जी सेवा पहिरीं करो। बाबा हरदास राम साहिब चवंदा हुआ पखियुनि खे अन्न तव्हांजे घर में घर ई अथनि, त जेतिरो थी सघे असां पखियुनि जे लाइ ॿाहिरि खाधो रखूं, पाणी रखूं। जॾहिं उहे खाईंदा कंहिं नसीब वारे जे घर में अची खाईंदा आहिनि त असांखे भाग ज़रूर लॻणो ई आहे। सभई मिली करे चवंदासीं बेड़िया वारा असारे मुहारा लाल देती मना, बेड़िया वारा असारे मुहारा लाल देती मना, लाल देती मना, हो मना मना अखबार रती मना, हो मना मना
Nando